नाज़रीन, मोरे में इरीगेशन वर्कर्स यूनियन पारा इरीगेशन रोडी डिवीज़न के इंजीनियर की मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयास सोलंकी जी। अयास मोरो में अलशहबाज़ इरीगेशन वर्कर्स यूनियन के तरफा पंहिंजे मुतालबनि जे मंता जे लाइ एहतजाजी रैली कढी आहे, जेका मोरो प्रेस क्लब पहुती आहे, जिथे ये मुतालबो करे रहिया आहिनि त इरीगेशन इंजीनियर मोरो आहे जेको उनखे फौरी तौर ते हटायो वञे। अचो त हिते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जो छा चवणु आहे। ही असांजे मज़दूरनि सां ज़्यादती करे थो। असांजे मज़दूरनि खे सस्पेंड तारक कहर जिन सस्पेंड करण ऐं उन्हनि खे हेरासमेंट करण ते एफआरूं कूड़ियूं वग़ैरह कटाईंदुमि ऐं तव्हां जेको सो माना मुंहिंजो आवाज़ मां भली करप्शन कंदो रहां, मुंहिंजे लाइ को बि आवाज़ न उथारे। असां अॼु सिंध जे तरफ़ां अलशाबाद जे तरफ़ां मां ऐलान थो कयां, कश्मीर खां वठी कारूंजर ताईं इंशाअल्लाह पूरी सॼी सिंध में एहतजाज मुज़ाहिरा धरना हूंदा। आला अख्तियारनि खे अपील कयूं था, तारिक अहमद जे कहर जे ज़्यादतनि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ ही एहतजाज आहे। असां जूं मुलाज़िमनि जूं पघार बंदि कयूं आहिनि, असांजे मुलाज़िमनि जा प्रोमोशन हटाया विया आहिनि, असांजे जेके मुलाज़िम आहिनि कंहिंखे सस्पेंड कयो वियो आहे, कंहिंखे स्पेयर कयो वियो आहे। उन खां बाद में 60 माण्हुनि जी पघारूं बंदि कयूं आहिनि। तारिक कहर साहब पहुतो आहे जंहिं असांखे सिर्फ़ु गाॾीअ मां वीडियो में भरे ऐं ॾिठोसीं, बका कॾहिं बि असां वटि बीठो न असांजा दर्द ॿुधई, न असांजा ॾुख पुछई, न तकलीफ़ पुछई। मां गुज़ारिश कंदुसि मथियनि सभिनी एजेंसियुनि खे ऐं इन ऑफिसरनि खे त बिराए महिरबानी करे पघारूं सनकोटा ऐं असांजा तव्हां अॻवान जूं ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन जो चवणु आहे त जेसिताईं इंजीनियर इरीगेशन मोरो तारिक कहर खे न हटायो वेंदो तेसिताईं असांजे एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो, न त ॿी सूरत में असां धरणे जो ऐलान कंदासीं, जंहिंखां पोइ पूरी सिंध सरापा